नाज़रीन खबर जो सिलसिलो जारी है। भेड़ा रोड का खबर ॾिनालो तो भेड़ा रोड में सख्त गर्मी ऐं बोट सबब सुबुह खां सेपको पारां बिजली बंद हुजण करे हायर सेकेंडरी स्कूल भेड़ा रोड में 5 शागिर्द बेहोश थी विया, जिनखे स्कूल जे उस्तादनि ऐं इंतज़ामिया पारां भेड़ा रोड जी ख़ानगी अस्पताल दाख़िल करायो वियो, जिथे तिबी इमदाद ॾेई पई वञे। जॾहिं त स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि जो सुबुह खां बिजली जी बंदिश ख़िलाफ़ सेपको ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते उस्तादनि चयो त भेड़ा रोड में अॼु सुबुह सां मौसम आहे सख़्त गर्मी ऐं बोस्ट आहे। सेपको पारां स्कूल टाइम दौरान बिजली बंद थियण सबबि स्कूल में 5 शागिर्द लोंग खान शर, नवीद चांडियो, रहीम बख्श खाकी, सिराजुद्दीन, जावेद अली बेहोश थी विया आहिनि, जिनखे ख़ानगी अस्पताल पहुचाए तबी इमदाद ॾिनी वई। स्कूल में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ उस्तादनि शमन अली बुर्रो, ज़ुल्फ़कार अली कीरियो समेत ॿियनि स्कूली शागिर्दनि सां गॾिजी सेपको भेड़ा रोड ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि चयो त स्कूल में सुबुह खां बिजली बंद हुई, स्कूल में सोलर सिस्टम बि न आहे, इन करे शागिर्द गर्मी सबबि बेहोश थी विया आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि मुतालबो कयो त स्कूल टाइमिंग में लोड शेडिंग करण खां पासो कयो वञे, जीअं ॿीहर अहिड़ो वाक़ियो पेश न अची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।